कमदार छा ॻाल्हि जो परेशान नज़र तो अची। बाबा साईं मास्टर नूरल ईंदे वेंदे रस्तो बंदि कई बीठो आहे। छो पेट भरजी वियो अथसि या हिन दुनिया खां बेज़ार आहे जो अचे तुंहिंजो रस्तो थो रोके। ओ बा गरीब जो ॿार चाॾे काॾे तयार न अकुल न मौत बिना खपे महिनत जे घर वेठे तो पियो पघार खणे त बि हरू भरू पिटको अथसि। जे भोतार खे चयो त स्कूल में माल छोड़ाए कंहिं ॿिए पासे माल बीहारे त मूंखे स्कूल खाली कराए ॾियो जो मां ॿार पढ़ायां। सजड़ खान मूं तुंहिंजी दोस्ती जे करे हुन सां रियात कई आहे न त हिसाब किताब में खुदर खान पंहिंजे पीउ खे बर्दाश्त न कंदो बर्दाश्त। कमदार अरे छा ते खणी आसमान सिर ते खयो अथई ॿुधाए छा थियो अथई। बाबा न साईं मास्टर नूरल रोज़ रोज़ मथो खाई वियो आहे ऐं भोतार खे चयो त स्कूल खाली कराए। मां पंहिंजो माल मता कढी ऐं मास्टर खे स्कूल खाली करे ॾियां हाँ त जीअं हू हिन स्कूल में ॿार पढ़ाए ऐं उन्हनि खे इल्म जी रोशनी अता करे त जीअं सुभाणे ग़रीब हारनि मज़दूरनि जा पुट पढ़ी लिखी असांजे साम्हूं बीहण जी जुरत कनि। ऐं जेकॾहिं उहे ग़रीबनि जा ॿार सुधरिया त पोइ असां जूं ज़मीनूं केरु संभालींदो त पोइ हू गुलामी वारे धागे सॻे खां निकिरी वेंदा। उन करे उन्हनि जो जाहिल रहणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। बाबा साईं मास्टर सदे खीर खे फुका थो ॾे लॻे थो हुनजो बिल हाणे करिणो पवंदो। ईअं न थींदो मास्टर खे चओ त पेट न भरजई घर वेठे पघार थी मिलई सबुर शुक्र करे खाओ त किथे इहा पघार बि हली वञई छो त कूदर खान हिसाब किताब में ॿुध जी भोतार साईं मूं तोखे चंद ॾींहं अॻु चयो हो न इहा गवर खान जे ॻोठ जे भरिसां जेका सरकारी ज़मीन आहे सा मां लीज ते खणंदुमि ऐं उहा ज़मीन मां लीज ते खणी आयो आहियां बाक़ाइदे सरकारी लिखत कराए। छा तूं सम्झे ॻाल्हि वणे न हिसाब किताब तोखे पाण खे ख़बर त कूदर खान हिसाब किताब में पंहिंजे पीउ खे बि माफ़ न आहे कंदो माफ़। भोतार साईं तव्हां माल कयो हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुसि तव्हांजी इहा ज़रूरत कंवर खान कॾहिं बर्दाश्त न कंदो न हारीअ खे इहा हिमत ॾिसां थो तो कंवर खान जे हद में वञी ज़मीन आबाद कंदो। बाबा साईं जेकी न इहा ज़मीन को आबाद कंदो उनखे न कंवर खान बर्बाद कंदो। कमदार तूं अजायो गंवर खान खे मथे करे असांजी इज़त घटाए रहियो आहीं। इन में एतिरी हिमत किथां आई जो वागुन सां वेर विझे ॿुधा त पोइ बचंदो माफ़। जी भोतार कमदार जेके नांग पकड़ींदा आहिनि न उहे उनजो मंट बि खूब ॼाणींदा आहिनि। इहा ज़मीन रुस्तम कंदो ऐं उन सां हर सहकार कूदर खान कंदो। कमदार गवर खान जी हिकु अखि खिलंदी त ॿी अखि रोईंदी ऐं ॾिसंदो इहा ज़मीन मां हुनखे कीअं थो आबाद करे ॾेखारियां। जेकॾहिं भाई बि कई त वाह न त पोइ तोखे पाण ख़बर आहे त हिसाब किताब में कूदर खान पंहिंजे पीउ खे बि माफ़ न कंदो माफ़। भोतार साईं इहा रुस्तम ज़मीन कंदो बिल्कुलु कंदो। तूं सुबुह सां वञी हुनखे मुंहिंजे लाइ चई आहे त भोतार कूदर खान तोखे संभाले थो बाक़ी कम खां तूं छुटियल आहीं बाक़ी कम ॾिस तूं कीअं थो कयां। ठीकु आहे भोतार बाबा साईं छा वाकई रेस गवर खान अहिड़ो ख़तरनाक भेड़ोकार आहे जो हर कोई हुन खां डप ऐं ख़ौफ़ थो करे ऐं हुनजे अॻियां अचण खां लहराए थो। वारस खान मोहन में अजायो ख़ौफ़ रास आहे गवर खान अरे गवर खान ठिकरी ते हुनजो
हुनजो वजूद पाणी में पुडल आहे हू पाण खे हिक जाइ ते महफूज़ नथो रखी सघे ऐं जंहिं बि वक़्तु हुनजो रुख कंहिं तूफ़ान तरफ़ थियो न उहो तूफ़ान हिन ॿूटे खे पाण सुधो लोड़े खणी ईंदो जेको खुदि कमज़ोर आहे ॿी तूं छा बिगाड़े सघंदो वारस ख़ान छा बिगाड़े सघंदो को न बचंदो अदा साईं वस्त ज़रूर कंदो बिना फसाद ऐं भेड़े जे सिधी तरह इहो सौदो क़बूल कोन कंदो छा कंदो जहिड़ो कंदो वेंदो ऐं असां हुन जॻह हथ ॿधी बीह रहंदासूं न हरगिज़ न अरे जेकॾहिं गवर ख़ान मूं जे कीअं बि माण्हू हुजे वार खे बि तोड़ियो न त गवर ख़ान जी सज़ा मूं वटि सिर्फ़ मौत हूंदी मौत खयूं त कुंदर खान खे असल तो वते पराए इलाइक़े वञी ऐं ज़मीन खई थी बसि अलाह इज़त पचाईंदो न त बाक़ी रेस पाण समेत मूंखे बि माराए विझंदो कौन बचंदो न बचंदो मरी वेंदो टन टन करे कौन बचंदो Do it like that. हकीमान खान काॾे मींहुं हवा वांगुरु निकितो आहे हट परे रस्तो ॾे मरीज़ लाचार आहे सख़्त बीमार आहे ज़िंदगी खां बेज़ार आहे उन मरीज़ ते हकीम साहब खे खार आहे अॼु मर्ज़ ख़तम या मरीज़ ख़तम हकीमान खान तुंहिंजी दवाई काफ़ी आहे बाक़ी हीअ बंदूक छो खई थी हीअ बंदूक जंगली जानवरनि जे लाइ आहे मरीज़ हिन बंदूक मां बची सघे थो पर मुंहिंजी दवा मां नथो बची सघे दवा जो वज़न अंदर दम ॿाहिर तोखे ईअं इतबार न ईंदो कंपाउंडर हेॾे आ बेख़बर अणॼाण हिनखे दवा खाराए दवा खाराए त ख़बर पए त असांजी दवा जे वज़न हकीम साहब हींअर इलाज था कयूंसि काॾे वेंदो चरिया थिया या तव्हां तव्हां दवा खाईंदो भले बंदूक खणी छॾियो पर दवा कोन खाईंदो यार चरिया आहे वाकई सुई हणी मारी अथई ईअं मूंसि ख़ैर आहे पर दवा खाई न मरंदुसि मूंखां कोन पुॼंदो जो मां तव्हांजी दवा खाई मरां भॼ कमदार भॼ हकीम साहब हे चरियो त भॼी वियो हाणे हीअ दवा कंहिंखे ॻाल्हायूं तूं ई खाई छॾ तूं न घबरा ये दवा उन्हीं खे था ॾियूं उन मरीज़ खे था ॾियूं जंहिं मालिकनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे जीअण जंजाल करे छॾियो आहे न बचंदो हलिया न बचंदो
अगर तू असांखे हमला करे सुठो न कयो यादि रख तो जहिड़ो न बची सघंदे सदोरा अॼु हिते तोखे मौत खणी आयो आहे मौत दादन मां त तोखे अर्श ते ॻोल्हींदो में अॼु त तूं फर्श ते मिली विया अॼु तोखे नाहे छॾणो दादन असां सां जहिड़ो करे सुठो नाहे कयो तो जो न पुट अचे जी गोली सरदार अॼु हिननि खे जीअरो न छॾींदासीं तो असां सां मुक़ाबिलो करे सुठो नाहे कयो अचे जी दादन गोली का कीमो न करे छॾाए अचे जुड़ो रुस्तम ओ रुस्तम कमदार है खेर में चढ़ थियो भोतारो घुरायो अथव ठीक आहे तोल असां शाम ईंदासीं हीअं न न अचो हा तोल हल असां ईंदासीं हल दा जाने ॾाढो वियो हा डचे में पंहिंजी मौला जाने ॾाढो वियो हा डचे में ओ मुंहिंजो यार कॾहिं दरिया हजी पुल टुटी दिलावर खुश आयो खे लॻो पियो तबियत या खुश लॻो पियो खे लॻो पियो करार तूं बि ख़ुशि आहीं दिलावर खुश वेठा आहियो न ॿियो मिड़ाई कहिड़ा सफ़ा टाइट गुलाम साहब तूं बि ख़ुशि लॻो पियो न ख़ुशि आहियो रुस्तम तूं बि ख़ुशि आहीं लाल बख्श यार बचाइयूं वधाए ठाहिजां पंज करे मोकिलिजां अञा पंजनि खां बि शकर सचायूं करे मोकिल जल्दी बाबा गुलाम से न अञा त कंहिंसां फटो वॾो कोन थो थिए पर इहो थियो न घटि कोन कबी कीअं रुस्तम खॾे में छा रखियो आहे दिलावर इन खॾनि त वेड़ा वीरान करे छॾिया दिलावर अदा रुस्तम सही थो चई रुस्तम काॾे प्रोग्राम कयो अथव रुस्तम अॼु ठहिया असां बेरा काॾे था वञूं यार दिलावर भोतारा घुरायो आहे ओॾे पिया था वञूं वॾेरनि सां इनकार करे पाण सां आज़ार त न आहे कयूं न वञूं त ज़रूरु आहे न सचो आहे वरी सचो आहे अॼुकल्ह जा वॾेरा आहिनि ई
बाबा माफ़ी ॾियण त सिखिया ई कोन रुगो राज मथां हथ न ई ॾाढो मुड़साई करणी जंहिं इनकार कयो न आहे उहो दसियो न आहे रुस्तम इहे वॾेरा ऐं अमीर पंहिंजे मतिलब खां सवाइ कंहिंखे घुराईंदा ई न आहिनि लाल बच्चे यार बच्चा ट्रे गाना हाली यार चाय न पी वञा छो भला मस्त में चाय अचे थी बड़ा खर्चा आएगा पैजी मौला जाने ॾाढो वियो हा ॾचे में पैजी मौला जाने ॾाढो वियो हा ॾचे में अरे बाबा कीर लाल बच्चे केड़ो गानो हलाए थी यार जलाल चांडियो को ॿुधाए दर्दीलो गानो सफ़ा दिल खे सुकून मिले रगो जलाल था ॿुधो कलाम था ॿुधो निमाज़ थियलो मस्जिद में रोज़ा रखो क़ुरान पढ़ो अलाह अलाह करो को जहिड़ा फसाद असांजी सिंध तॾहिं ॿुधली हुई आहे जहिड़नि जे करे फसण जे करे दिलावर असां भोतार न थी चऊं पता नाराज़ न थी वञे प्रेमा हिते असां मोड़ी था अदा कर बी त होटल वाला के पैसा दे लाल बच्चे अरे यार पैसा वठी जिया की जलाई तू वजे थी दिल जो साथी की गुजारिया हार हयाती जन जीरे आया कबर में गई बावियो रुस्तम मूं रईस गवर खान जे ॻोठ जे भरिसां सरकारी ज़मीन लीज ते वरिती आहे ऐं मां चाहियां थो त इहा ज़मीन तूं आबाद कर ॿुधाए तुंहिंजी छा राय आहे हिन भोतार असां तव्हांजा बाज़ू आहियूं तव्हां जाॾा हुकुम कंदव असां हलिया वेंदासीं पर अव्हां त हू ख़ूब ॼाणो था त रईस गवर खान पंहिंजे ॻोठ में खाली वञण बि न छॾींदो आहे असांजो होॾे वञण सां हू असांखे सहंदो रुस्तम मूं हर कम कानूनी कयो आहे पर जेकर इन में बि गवर खान काला कानून ते ॾेखारी त पोइ चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं हर खणंदड़ कदम जो बदिलो अहिड़ो दर्दनाक हैबतनाक वठांसूंसि पोयों नस्ल बि यादि कंदो अरे रुस्तम इहो वॾेरे रुगो नालो अथई बाक़ी बुज़दिल थी पहिरें नंबर जो हे रुस्तम के हा केसि न त या कंहिंखे बसि न ईंदसि इहे वाह वकर बि जेके न इहे बि कोन ॾिसंदी को साम्हूं आहिनि तूं थकिजी पवंदे बाक़ी रेस गवर खां कोन थकिजंदी काननि ॿूड़नि में रेस जा रुगो भॼण जा ठका हूंदई ठका मुंहिंजो नालो आहे कमदार अक कपराईंदो आहियां दुश्मन जो नकु नकु कमदार दुश्मन भली केॾो बि कमज़ोर हुजे पर उनखे कमज़ोर सम्झणु ग़लति ॻाल्हि आहे रुस्तम मञूं था त हू पंहिंजे तरह में रहजंदा पर घटि असां बि न आहियूं जेकॾहिं अॻिराई कयईं त घटि कोन थींदसि असां जाइज़ कदम कयो पर जे उन जे बदिले में गवर खान नाजाइज़ कई न त पोइ उन जो ज़िम्मेवार बि गवर खान हूंदो असां न भोतार हाकिम खान जहिड़ो जहिड़ेकार खे मुंहुं भर थींदो आहे जहिड़ो बुराईअ जो ॿिज आहे अमुन जो बिगाड़ ऐं जहालत जी निशानी असां इहो न चाहींदासीं फसाद ऐं फॾोती पर जे ज़ोरी असांजे मथां मरियो वियो त असां अहिड़े जहिड़ेकारनि ऐं खून खावनि जो इलाज करणु ख़ूब ॼाणींदा आहियूं बस अॼु खां पोइ इहा ज़मीन अवां संभालींदो ऐं कंहिं बि वक़्तु अचण खां अॻु या अचण खां पोइ कदम खण इहा ना हारी आहे ना हले ऐं थी सघे थो असांजो सोचूं था ईअं न थिए पर जे थिए त पोइ घटि न थिए हर पासे रोड राड़ो हुजे दाऊ कुकू हुजनि तो खून रेज़ी हुजे खून रेज़ी छो त मां यारनि लाइ यार आहियां पर दुश्मन लाइ जलाद आहियां जलाद नथी दिल जो बचे
था हलो अदा रुस्तम वडेरे तव्हांखे शहर में घुरायो बस ज़माने जो कमु कार मां त तव्हांजो कुझु बि न हुयुसि तव्हां त मूंसां सलाह बि कान कई रेस कूंदर खान जी ज़मीन फॾे वारी साबी वञी हारपे ते खणी आयो चाचा हार पो करण को ॾोह त कोन्हे हार तो कण ॾोह कोन्हे पर असां गरीबन जो कहिड़ो कम जो खटियो खाए फ़कीर ऐं धक जले वरी भोलड़ी घबराइण जी का ॻाल्हि न आहे हर ॻाल्हि में वॾेरे साथ ॾियण जी पक ॾिनी आहे ऐं हुनजो कानूनी कमु आहे लिखत अथसि ईअं ना की रेज़ कब्ज़ो न आहे कयो जो असां ज़मीन आबाद करण खां डिॼी भॼी वञूं बस रे बस हणी धक ईअं मग़ज़ कचा न करे छॾियांव वॾेरा रुॻो बछा ॾेई माण्हू विढ़ाईंदा आहिनि जॾहिं कंहिंखे कुझु थींदो आहे त उहे न कंहिंखे दवा वठी ॾियनि न दरमल चाचा पाणीअ खां अॻे लटा लाइण बेकार आहिनि फ़िलहाल असां वॾेरे सां हा कई आहे अञा असां ज़मीन ते विया ई न आहियूं ॾिसूं असां सोचूं मता ईअं न थिए तव्हां नथा ॼाणो त इहे ॿई वॾेरा केॾा फिराडी ऐं चालबाज़ आहिनि हू पंहिंजे चालाकियुनि सां तव्हां सभिनी खे आड़ाह में लाहे ऐं पाण वरी भॼी वेंदा ऐं पोइ सारी ज़िंदगी असां ग़रीब आड़ाह जी तपश में पचंदा रहंदासीं भोतार सां हाणे हा करे आया आहियूं हाणे न थींदी छो कड़े क़ुरान या हदीस में लिखियल आहे परायूं दुश्मनियूं पंहिंजे ॻिचीअ में विझो चाचा तूं त चवे थो पर असां पंहिंजे पर में इहो फ़ैसिलो सही करे आया आहियूं चाचा इन जे करे त असांखे घर अचण ते दिलि ई न आहे चवंदी जॾहिं बि अच त तुंहिंजी इहा किरकिर असां जाहिल आहियूं चरिया आहियूं न सोचे न सम्झे बसि ॼण असां ॿार आहियूं जो बार बार हीअं कयोसीं हीअं न कयोसीं हा हा तव्हांखे दोस्त ऐं दुश्मन जी का बि ॼाण कान्हे ऐं वक़्तु आयो त पाण ई हथ हणंदव पोइ सोचींदव ऐं अफ़सोस कंदव ऐं पोइ चवंदव त असां चाचे जो चवणु वठूं हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा ॿुधो आहे त दिलावर खे रेस गवर खान इहो ज़िमो खणायो आहे त जेको माण्हू ज़मीन ॾांहुं वेंदो उहो वापसि बची कोन ईंदो दिलावर 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 जेको चयो सो थी पियो दिलावर दोस्त थी रही जेकॾहिं जे दुश्मन थी आयो न त धड़ ज़रूर हूंदुसि पर मुंडी हूंदसि ई कोन पोइ उनजे भाइरनि खे चइजांइ त वञी धड़ पूरनिसि बाक़ी उहा मुंडी पोइ ॻोल्हे रहनिसि त किथे आहे कुतिर करे कुतिर पोइ उनखे सुख जो साह खणण कोन ॾींदासीं मामो तव्हां सभिनी जो वॾो आहे जेकॾहिं तव्हां मामे जो चवण न वठंदव त ॾुखिया ॾींहं ॾिसंदव चलो हिन फसल में चङा थिया बोतार साईं अल्लाह जी करम नवाज़ी आहे पर पोइ बि जेको आहे सो हारनि खे इहा हिदायत करे छॾ त जीअं फसल ते तवजो सुठे नमूने सां ॾियनि जीअं भाण भुती आहे पाणी कांजी आहे इन जो हर शइ जो ख़्यालु हुजे ईअं त फसल खे सोकर अची वञे भाव टाइम ते न मिलियो न त पोइ मुंहिंजी पाण ख़बर अथई ठीकु आहे बाबा साईं मां सभु कुड़मियुनि खे चवंदुसि छो त मां दोस्तनि जो दोस्त आहियां पर दुश्मन लाइ जलाद आहियां जलाद सम्झे थो न अदा साईं
बसि हिन चकर भलो थियो आहे हिन चकर टूटी गाड़ी न मूंखे पेराटो गाड़ी वठी जाओ पेराटो गाड़ी वारस खान तू दिल जाए कर ए बाबा तुझी फरमाइश भी पूरी कभी छा याद करे तू भी हाँ पुट हाकिम खान हेडिया तुझी छा फरमाइश आ डायरा भाव कया तो पुट छड़ी दोया हाँ बाबा तो के छा खपे मूंखे 125 गाड़ी बाबा 125 गाड़ी तो पोइ ज़ाहिर आहे उहा जे गाड़ी हूंदे त पोइ पुट व्हील मथे खणी घुमंदे न न बाबा ये वरी ईंदियूं दाऊं मुड़े अॼु हुन गाड़ी में आई हुन ग़रीब जे ॿार खे मारे विधई न न बाबा ईअं न करे ठीकु आहे बाबा ईअं ई थींदो कमदार बाबा तुंहिंजी त का फरमाइश कोन्हे न बोतारा साईं मुंहिंजी फरमाइश आहे त मूंखे हिकिड़ी पुराणी साइकिल वठी ॾियो मां पहिरियां मूं छा ॼाणींदुसि अरे साइकिल ॾिजो तोखे वठी ॾिया दाड़ी आहे कूदर खान जी बेइज़ती आहे तोखे मोटरसाइकिल वठी ॾिनी मोटरसाइकिल छा यादि करे तूं बि रुस्तम मचवानी का मासाटे छा पचाई भाॼीअ में प्यार मोहब्बत सच्चाई वो चरी प्यार मोहब्बत ऐं सच्चाई सां मुंहिंजो पेट थोरो ई भरबो तोखे छो पसंदि ईंदो मुर्गी हुजे बाकरो गोश्त हुजे या खणी शइ लही रान हुजे मासत मां तले मुर्गी पचे खणी आई आहियां यकीन कोन थो अची न त खोले ॾिस मासाटे जहिड़े प्यार सां मुर्गी पचाई आहे न अहिड़े ई प्यार सां मूंखे हिकिड़ो ग्राम खाराए हाँ हाँ मासत छो न हर रोज पयो सोचा तो मुंहिंजो कॾहिं थींदे हर रोज पयो सोचा तो मुंहिंजो कॾहिं थींदे या दर्द विछोड़ा ॾेई या दर्द विछोड़ा ॾेई पयो साह मुंहिंजो कढंदे हर रोज पयो सोचा तो मुंहिंजो कॾहिं थींदे हर रोज पयो सोचा तो मुंहिंजो कॾहिं थींदे गाढ़ो वॻो केॾो ठहे थो यार खे गाढ़ो वॻो केॾो ठहे थो यार खे कीअं चढ़िया अथसि हीरा ससावा पीला नीरा मुंहिंजे सोणे सोनी कार ते गाढ़ो वॻो जो सभु कुझु तुंहिंजो बाक़ी साह परायो मां तुंहिंजो आहियां जानी तोखे वहम अजायो मां तुंहिंजो आहियां जानी तोखे वहम अजायो मुंहिंजो सभु कुझु तुंहिंजो
तोखे वहम वजायो मुझो सब कुछ तुझो बाक़ी साह परायो मां तुझो वहां जानी तोखे वहम वजायो मां तुझो वहां जानी तोखे वहम वजायो क्या खाना नाजुक तानियड़ी पांजे रेशम जेड़े नाजुक तंतुन जो जार उठाए इन बब्बर शेर खे कैद करण जी नाकाम कोशिश कई आ पर उन नादान खे इहा ख़बर नाहे त शेर पिंजरे में हुजे या जंग में पोइ बि शेर शेर ही हूंदो आहे पोइ शेर केॾो बि कमज़ोर हुजे शिकारी कुत्ता हुनजो मुक़ाबिलो नथा करे सघनि मुतार मां आहियां सूबेदार सुठो अलाह ॼाणे थो आहियां ॾाढो ॾुखियो ऐं तव्हां हिकु वार कजो नालो त खणो ऐं बाक़ी ॾिसो त मां हुनजो कहिड़ो थो असरु कयां ॾुखिया खान वॾेरे कुंदर खान अगलाई करे असांजे ॻोठ जे भर में पियल सरकारी ज़मीन लीज ते खई आहे जेका असांजो हक़ हुई असांजो ऐं पोइ त को ॾोह ई न आहे मिल्कियत कॾहिं ऐं किथे बि त वठी सघे थो ऐं इहो कानूनी हक़ आहे ऐं हक़ जी पासदारी आहे न त हर कोई कंदो ऐं उन में का आगराई जी या का ॾाढाई जी त ॻाल्हि न आहे ॻोठ असांजो तर असांजो इन ॻोठ जा वाली वारस असां हिते ॿाहिरियों माण्हू अची मोतबीरी करे दादागिरी करे इहो मां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि चंद गुंडा वठी असांजी इज़त ऐं असांजो वकार ऐं असांखे नीच घटिया ऐं बुज़दिल सम्झी वियो पंहिंजी अना हलाए ऐं असां मथां हुकुम करण जो ख्वाब थो ॾिसे इहो असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं पोइ चाहे हुन में असांजी जान वञे या हुनजी भूतारा नंढा
अवां जी जान का मामूली जान ना है। बहरहाल हर कंहिं मसइले जो जोड़ तोड़ हिन नाचीज़ सुखे खान वटि आहे। तॾहिं त दुनिया चवंदी आहे आए सुखियो आए ॾाढो ॾुखियो। ऐं ॾुखियो तॾहिं थींदो हिन दुश्मननि जे लाइ जॾहिं बुधार हिन जे सुखे खान जे खीसे में कुझु पवंदो। सूबेदार माण्हू तेरी मेरी खां वञे पर तेरा फेरीअ खां न वञे। हर कंहिंखे पेट जो सूर पंहिंजो। कमदार जी पुत्र सौंदर खान जी जेके मदद करे रहिया आहिनि या उन जे बारे में जेके भी कोशिश करे रहिया आहिनि उन्हनि सभिनी जी लठ ठाहे सूबेदार सुखे खान खे ॾियो। सरकार अजाई लोड़नि ते था अटो हारियो थींदो कुझु बि कोन मामलो ज़ाहिर लॻो पियो आहे बाबा। पुत्र जेको शख़्स लालची आहे न उहो पाण खे त नुक़सान में विझंदो आहे पर ॿिए खे बि नुक़सान पहुचाइण में डर असुल ई नाहे कंदो आहे। बाबा मुंहिंजो नालो आहे गुलाब गुलाब मां ॾींदो आहियां जुलाब न माण्हुनि खे ॾियण जी बि ख़बर न पवंदी आहे। गुड वेरी गुड सूबेदार। सूबेदार साहब कमदार थोरो शकी मिजाज माण्हू पर तूं हिन जी ॻाल्हि ते गौर न कर। तूं वॾो मेहनती आहीं मोहताज मां बि न आहियां। तुंहिंजो कदुर हर मोड़ ते कयो वेंदो। कमदार जी पुत्र सूबेदार सुखे सां ॾुखियो न थी वञ वञी सुखियो करीसि। जी सरकार। मोतार हुन मोतार में वॾे खे माल ॾाढो हणाए पर असांखे कुझु कोन ॾिने बाबा। असांखे पंहिंजो हिसो तूं ॾे वञा। जानू तू अपने साहब जी गिला पिया कर साहब केड़े वेसी देसी असां को माल असां को अपने साहब ते इतबार है बा देसी देसी। मोतार साईं मुंहिंजो नालो आहे जमानदार चाटो हणंदो आहियां दुश्मन खे ठाहे झाटो। महिरबानी कर असांखे बि ख़र्ची पाणी कराए मोतार साईं। अरे छा था चओ गिला था कयो मुंहिंजी। अचो सर। अदा वॾा कमदार सूबेदार सुखे सां सुठो सुलूक न कयो। अदा साईं कमदार सूबेदार सुखे खे आगाह कयो रुगो चालाकीअ सां माल न खाइजाए पर कुझु निमक बि मल्हाइजाए। सुठो कई नादर खान कॾहिं उम्दो घोड़ो बि थाबड़जी पए थो ऐं कॾहिं थोरी होशियारीअ सां मतिलब निकिरी अचे थो। कॾहिं त तलवारनि जा वार बि खाली थी था वञनि ऐं कॾहिं अधूरा ख्वाब बि पूरा थी था वञनि। अदा साईं हर हिकु उभरंदड़ सिज कॾहिं न कॾहिं ज़रूर बुॾंदो आहे। नादर खान हर साह वारनि जे लाइ को न को मर्ज़ ऐं मर्ज़ जे लाइ को इलाज ऐं दवा ज़रूरी आहे। कंवर खान एतिरो बेसमझ ऐं बेअकुल न आहे। जेके नांग पालींदा आहिनि उहे उन्हनि जूं मुंडियूं बि चिथनि ॼाणींदा आहिनि। छो त कंवर खान जॾहिं गजगौर करे त हुते गोरख जबल जो ह्यांडरे। जानू दाहे न थोड़ी लगा जानू दाहे इनके पूरा धन्यो माई न खा 50 माण्हू जी मानी खाइयो हाणे इहो असर त पयो थई मुंहिंजा रही मंकरिंगा चनाई एॾो कादो चाडो जो चवंदो वरी वञा छॾ त वरी खाई चा हाणे मरण ते मरण भाॻा मरंदे ओ लासई करिंगा सोनी सड़ाई मरी वियो मां हेणे ढूंढ के काॾे खणंदुसि मां हाणे करिंगा रही मां तूं चङाई न बचंदो बाबा
न बचंदो जानू खावा पियो त मज़ो पियो अचे मज़ो न बचंदो असली सीटी हणी वेंदो सीटी सी करे ॼण ॼाओ ई न हो आमोला यार कोई सीधा तो मरीज जानू बच्चा रे वरी न खाई दो जानू बच्चा हकीम साहब शिकार काथे शिकार हकीम साहब शिकार न बचंदो मरी वेंदो टन करे अरे नांडर राम ए मोजो ता मरीज हेठ में उंदे अंधो थियो आसा एक लानत थी मरे हिकड़ो दे बियो काथे जानू ए केरा अरे डॉक्टर आयो थई दिखाया वारा कर बाबरी खाई दो बे न बचो ए देखो अरे बाबे अरे देखो अरे आए जोई सारी उम्र अरे तुझे खबर ना है जब से महाक में हकीम ताक में तकलीफ किरण पुत्र कहते रहे जो खानदानी हकीम आया दवा अंदर दम्बा नंदू डॉक्टर अरे बारे मामारी उधरे बाहर से डॉक्टर बाहर अरे बात पापा है दे डॉक्टर अरे भागा है दे रे अपा न बचंदो मरी दो इन्हें तो इलाज आई अरे कहाँ जो ना है का दो ओ जब पे इलाज इन्हें जो म्यूजिक थी लो कंपाउंडर म्यूजिक खलाओ इन्हें जो इलाज मुझो खट्टी वरियो केर था जमालो मुझो खट्टी वरियो केर था जमालो मुझो लड़ी वरियो लाड़ मां जमालो जेके सोनी मुंडी जी जमी जमालो जेके साओ लगन है तमी जमालो जो पटको तो रहवा लला जमालो जिजा दंत गुलू बंदला जमालो जिजू अखियूं रब रखियूं जमालो जिजा पैर पंज पैर ला जमालो जिजा वार गुडीदार ला जमालो अरे मारे डॉक्टर मारे पेट में गार कंपाउंडर अरे भरे दे या कुत्ते मार इंजेक्शन कराया हिन जो हाथ में बचंदो न अरे जाए डॉक्टर अरे जाए न बाबा ये मारे दादा अरे बाला है अपने चले मगा माना ले ये बारे मार ना अरे काले ने कुत्ता मोल खाइयो ने कुत्ता मोल खाइयो यो की न बचंदो अरे कंपाउंडर जी सर मरीज खायो सर वो भजियो भजियो हां सर पूरे की दवा के खिलगी सर पूरी तो मुके ख्याल आया ओ यार इंजेक्शन तो खी लगली मरीजो निभाना नेठ मुझो में कम लहरा जरी डॉक्टर रोना मुझे पेट में जोर में जिसने आही फरा था आही न फरा है ना मामा हां शरीफ में जानू शरीफ
सॼो वेसो किनो करे आयो आहे अञा ठहंदे न इहो सॼो डॉक्टर साहब जो कमाल अथई बाबा जानू अल्लाह बचायो न त मुंहिंजो कमु पूरो आस्ते आस्ते हल छा ॻाल्हि आहे कोमल तूं ॾाढी परेशान नज़र थी अचे रुस्तम सभ खां वॾी मुसीबत उम्मीद जो टुटणु आहे इंसान ॾुख नथा ॾियनि इंसान सां लाॻापियल उम्मीदूं ॾुख ॾियनि थियूं जंहिंजो आख़िरी नतीजो हलाकत ऐं बर्बादी आहे ॿुधाए मन मां तोखे सुठी सलाह ॾेई सघां चरी तक़दीर ते राज़ी रहण सां ग़म ख़तम थी वेंदा आहिनि इंसान ऐं हैवान में इहो ई त फ़र्क़ु आहे हैवान मुस्तक़बिल खां गाफ़िल हूंदो आहे ऐं इंसान मुस्तक़बिल ते निगाह रखंदो आहे ॾाढो कुझु चरियो आई जंहिंजो माज़ी मजबूर जंहिंजो हाल हैरान परेशान तंहिंजो मुस्तक़बिल छा कंदो सवाइ निदामत ऐं मलामत जे उनखे कुझु बि हासिल न थींदो तूं आख़िर चवणु छा थी चाहीं मां चवण थी चाहियां त तुंहिंजी चाहत तुंहिंजो प्यार पर इन सूरत में जंहिं सूरत में फसाद न हुजे तकबर न हुजे ॾाढ न हुजे हर जाइ हर महफ़िल में मोहब्बत ऐं सच्चाई हुजे हिकु तूं हुजे ऐं ॿियो मां हुजां इंशाल्लाह ईअं ई थींदो मुझो प्यार 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 ओ मौला हेड़ो सोनो मौला ठाहियो अथई मुझे ला ओ लेला तोखे मुझे मौला आहे ठाहियो मुझे ला ओ मौला हेड़ो सोनो मौला ठाहियो अथई मुझे ला ओ लेला तोखे मुझे मौला आहे ठाहियो मुझे ला जाना तो सा थोड़ी वीडियो भराया सोचा थी तुझो मां कोई इलाज कराया ओरे आओ जाना तो सा थोड़ी वीडियो भराया ओ महजबी ओ नाज़िनी कावड़ न करे खैर आहे समझा थी मचड़ी आया कर पर ही भेजा इशारा 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 ओ मौला हेड़ो सोनो मौला ठाहियो अथई मुझे ला ओ लेला तोखे मुझे मौला आहे ठाहियो मुझे ला मुखे छा छेड़ी दी चक्कर बाजे तुझे सब कुछ मां समझा तो दिल राज़ी तुझी मुखे छा छेड़ी दी चक्कर
ॾे तूं पंहिंजो मां तो सां ॻाल्हाई दुम हा 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 नंबर ॾे तूं पंहिंजो मां तो सां ॻाल्हाई दुम ओ दिल रुबा नालो अथई मुंहुं जो ज़ुल्फ़कार मुंगी ओ मौला हेड़ो सोहणो मौला ठाहियो अथई मुंहिंजे लाइ ओ लैला तोखे मुंहिंजे मौला आहे ठाहियो मुंहिंजे लाइ ज्यादा ज़मीर तलाश वठोस सरदार कुछ भी कोने खाली है सरदार ने कुछ भी कोने छोड़े बिना पैसे घर का बाहर निकतो आहीं साईं मां गरीब आहियां बच्चा कलाकू बुख ते साईं वियो शहर सामान वठण उधर ते सामान न मिलियो हाणे बच्चो खे छा करायां न मिलंदो गरीबन के सामान छो त हीअ दुनिया वडेरनि ऐं ॾाढनि जी आहे न आहे गरीबन जी दुनिया हीअ हिते कदुर सिर्फ़ ॾाढ ऐं वहशियत जो आहे जे ही ज़मानो कदुरदाननि जो कदुर करे हा गरीब अबोझ यतीम जो सहारो हुजे हा नाइंसाफ़ी ऐं बदमाशी न हुजे हा शायदि असां हिते न हुजूं हा धाड़ियल हा न हुजूं हा धाड़ियल हिन गरीब मुंहिंजे ज़मीर खे झंझोड़ियो आहे हाणे मूंखे ज़मीर पंहिंजो मलामत थो करे हिननि मथां घणो ई पाप थी गुज़रियो आहे हिन समाज हिननि सां वॾो ज़ुल्म कयो आहे हाणे असांखे मुनासिब नथो लॻे त उन्हनि कमज़ोरनि ते असां ज़ुल्म करियूं खाइण पीअण लाइ मौला ॿियो को मुर्गो ज़रूर ॾींदो हिनखे इज़त सां हथु कढोसि हल रबी पैसा अथई चई वठ साईं जे इहे मूं अव्हां खां पैसा वरिता इहा ॻाल्हि कोन कंदी इहा ॻाल्हि पुलिस ताईं ज़रूरु पहुचंदी पुलिस धाड़ियुनि सां मिलण हुजण जे करे मूं ग़रीब ते वॾो ज़ुल्म कंदी बुख बर्दाश्त करे वञ बि ज़िलत बर्दाश्त न थींदी अव्हां जे साथ ॾियण जी महिरबानी साईं हे पैसा मूंखे न खपनि सरदार हाणे हिन जो छा करणु घुर्जे सरदार ही वाकई गरीब आहे सचो आहीं दोस्त सचो आहीं हीअ दुनिया वॾी ज़ालिम आहे इन करे त चवंदो आहियां त जेको हिन धरतीअ जो गदार आहे उनखे ॻोल्हे मारींदुसि
रुस्तम मां तो तोखे आसमान ते पियो ॻोल्हियां तूं ज़मीन ते मिलियो आहीं। अफ़सोस जो तूं अहिड़ी जॻह ते मिलियो आहे जिते मां चाहियां बि कुझु नथो करे सघां। दिलावर तोखे ख़ुदकुशी जो वॾो शौक़ु आहे पर ही मूंखे त चाह आहे। दिलावर मां तुंहिंजे न गंदे खून सां हिन मैदान खे नापाक न कंदुसि। तूं अॻे में दोस्त हुए पर हाणे दुश्मन ई दुश्मन। ऐं इहो रुस्तम जो उसूल आहे त रुस्तम कॾहिं बि पंहिंजे दुश्मन खे न लिखंदो न लिखंदो। न खण पंहिंजी गंदी ज़बान सां था रुस्तम जो नालो छो त मां पंहिंजे गदार खे कॾहिं माफ़ न कंदो। रुस्तम शुरूआत तो कई आहे पर उन जो इख़्तिताम असां कंदासीं। अजय ख्वाब नेस अजय ख्वाब ॾिसण बंदि कर। रुस्तम मां कयां त छा कयां मुंहिंजा हथ बि ॿधल आहिनि पेर बि ॿधल आहिनि। मां कीअं खता कयां मां हिन मुर्शिद जे साम्हूं नाफरमानी कीअं कयां। तूं मजबूर है परेशान न थी। अॼु खां बाद तुंहिंजी ज़िंदगी जो हर पल भई असां कहर थी तुंहिंजे मथां कड़कंदासीं। मरियाम तूं मुंहिंजी नज़र में कॾोक मरी चुको आहे इन करे तूं हाणे पंहिंजे इन लाश खे न रुलाए। वञी क़बर जी ॻोल्हा कर बाक़ी मुंहिंजो वाइदो आहे त तोखे कफन मां पाईंदुसि। तो दिलावर जो इहो उसूल आहे त दिलावर पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि बिना कफन जे क़बर भीड़ो न कंदो आहे। इहो वक़्तु ॿुधाईंदो दादा हलो असां। अजय जे झेड़नि में छा रखियो आहे। रुस्तम वारा असांजा दोस्त आहिनि दुश्मन न आहिनि। बिलावल तूं शहर मां ॿ लफ़्ज़ छा पढ़ी आयो आहे तूं हाणे मूंखे सम्झाईंदे त मां जेको कुझु कयां थो उहो ग़लति थो कयां। अदा ॻाल्हाइबो अलाह लॻ बाक़ी डंडो खणबो भाउ लॻ। अदा जीअं तूं चवंदे उहो ई कंदासीं। हाणे आहे न सही पेरनि ते असां जेको बि फ़ैसिलो कयो आहे उहो सही कयो आहे उहो ग़लति न आहे कयो। उन्हनि बि असां सां नाजाइज़ कयो। लगे तो कमदार गुलाब आयो आयो कंदार खैर त आहे सुबुह जा पंध पियो आहे। बाबा वडेरे मोकिलियो तव्हां ॾे खैर त आहे खैर ई त न आहे बाबा ओॾे हल त ख़बर पवई। मां हथियार खणी जा खणी आ मुकाबलो थींदो टाक ते मलाखड़ो आज इन ज़मीन ते कब्ज़ो कंदा। नालो अथम गुलाब दुश्मन खे ॾींदो आहियां जुलाब भेण जी बि जाइ कोन मिलंदी आहे दुश्मन खे। खैरी त न आहे वञ हथियार खणी आ। अच्छा मस ऐसा है हेलो बाबा हेलो। अच्छा
हे तो के जो कम के हे सफा मन करे होसई पहुंचायोस ठीक आ सही मान हला तो भोतार दे सही ता हे कम सीधो कयो कम का छुटल हां तो हल भले बिल्कुल याकूब याकूब अंदर नहीं साची दिलावर यारियो मासे जुलाब छो जो मां आया कमदार गुलाब ईदो आया दुश्मन के जुलाब वो भी हने जी भी खबर कान पदी थ हां यो भलो न कई तो अचो अकबर ही पेरा त दिलावर था लगन पर यार दिलावर सा दुश्मन त नाए वो दिलावर ये शौक कयो अदा जे कने दिलावर ये क्यों आ न असा जो दोस्त ना है दोस्त दुश्मन आए दुश्मन पर जे कने इने ये क्यों आ अजु खा पो असा जो दुश्मन आ उठा जानो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सूबेदार साहब बेगुनाह माण्हू जो खून थियो आहे बेगुनाह माण्हू जो ऐं तूं हिते वञी ईअं खाली न रहंदो मां ये हर हाल में माण्हू लाइ कमु मिलिसां न तुंहिंजी सूरत में मां तोखे हिन जो ज़िम्मेवार सम्झंदुसि तोखे बाबा साईं मूंखे ख़बर पई आहे त वाक़ई तव्हां सां बेवाजिबी थी आहे सूबेदार बेवाजिबी का मामूली बेवाजिबी न थी आहे खून थियो आहे खून हा साईं मां वाक़ई मञा थो त खून थियो आहे खून कानून हर टाइम ते पंहिंजी कोशिशि कंदो त जीअं जवाबदार गिरफ़्तार थियनि होतार साईं सूबेदार माल तो घुरे माल अचे सूबेदार साहब वठ पैसा हाणे कम ॾेखारे कम छो त मां यारनि जो यार आहियां ऐं दुश्मन लाइ जलाद आहियां जलाद होतार साईं मुंहिंजो नालो आहे जमानदार चाटो कुझु असांखे बि चाटो करायो अरे गंज ॾिनो तमास गंज तोखे बि ॾींदो सूबेदार पार तुंहिंजे हिननि जी हुकुम आहे सभिनी जो साईं हुकुम आहे हा होतार असां बि बाबा मजणी वाल होतार साड़ी भी पारो तो ही बचड़ी वाल से असां भी हिस्सेदार से बा अरे मरो न थोरो थको हिसो सभिनी खे मिलंदो ऐं न बाबा कंहिंसां बि रिआयत न थींदी ऐं हीउ जेको न तव्हां ताज़ो ताज़ो निमक ॾिनो आहे न भला इहो यादि असांखे न ईंदो ऐं इहो हर टाइम ते असांखे यादगिरो ॾियाराईंदो हर कमु जेको बि आहे न तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ थींदो होतार कंहिंसां बि रिआयत न थींदी अगरि किथे बि लिकी ऐं भॼी आहे न कंहिंखे बि ॻोल्हे ॻोल्हे पकड़बो इंशाअल्लाह चङो ख़ुदा ख़ुदा
भोतार इन राशि इंस्पेक्टर मां उम्मीद रखण बेकार आ। भोतार असांखे बि कुझु हाणे सोचणो पवंदो। सोचणो छा आहे? असांजो मुड़ुस मारियो अथऊं मुड़ुस, खून जो बदिलो खून। उन्हनि खे जे हीअ मज़ाक फवी वई त अञा वधीक नुक़सान ॾींदा। अदा वॾा मुंहिंजी राय इहा आहे त जंहिं वण जूं टारियूं बार बार जिस्म खे ज़ख़्म रसाइनि उन वण खे जड़ खां कपे कढे फिटो कजे। न वण हूंदो न वधंदो ई। रुस्तम तू फिलहाल बाबा याकूब जे कफन दफन जो बंदोबस्त कर। बाक़ी ही कम सिधीअ तरह सां सिधो न थींदो। इन करे अञा वधीक मज़बूत कदम खणण जी ज़रूरत आहे जंहिंसां असांजो मक़सद बि हासिल थींदो ऐं दुश्मन खे इबरतनाक शिकस्त बि हासिल थींदी। भोतार मां मतिलब सम्झियुसि। हे वक़्तु आहे असांजे मतिलब जो। अव्हांजे यार धाड़ियल सदोरे खान जो इंसान जे रूप में जलाद आहे, जो इन्हनि जी अहिड़ी त ॾावे रखंदो जो उन्हनि जो ख़ानदान हिन धरती ते ॼाओ ई न। बस 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 त पोइ तूं अॼु जो अॼु इन सदोरे सां कहिड़े बि तरीक़े सां राब्तो कर ऐं उनखे चओ त मूंसां मिली वञे। बाक़ी कम मां पाण कंदुमि ऐं हुनखे छा करिणो आहे उहो मां हुनखे रूबरू ॿुधाईंदुसि। सम्झी? ठीकु आहे भोतार, मां हाणे इन कम सां लॻी थो वञा। रुस्तम ही तुंहिंजे अज़ीज़ जो खून न आहे थियो। मुंहिंजो खून चओ मुंहिंजो खून चओ मुंहिंजो। मां ये दुश्मन न चुकाया न मुंहिंजो नालो बि कुदर खान न आहे। कुदर खान छो त कुदर खान यारनि जो यार आहे ऐं दुश्मन लाइ जल्लाद आहे। जल्लाद आहे जल्लाद। ठीकु आहे भोतार सां ॻाल्हाईंदा। अदा वॾा ही मसइलो त ॾाढो ॾुखियो थी वियो। वारस खान ही कम ॾुखियो न सोलो थियो सोलो। ॿुधो न अथई त विढ़ल चोर ऐं भलो थिए भाॻियनि जो। इहो कीअं बाबा साईं? पुत्र इहो ईअं त हुननि जो खून थियो आहे खून ऐं असां हुननि खे मोहरो बणाए पंहिंजो मक़सद हासिल कंदासूं। उन सां त खून रेज़ी ऐं तबाही वधंदी अदा। वास खान भले माण्हू मरनि वेड़नि जा वेहा वेरान थियनि तंहिंमें असांजो छा? पर असांजो ज़िद असांजो हथ गुरूर हमेशह ऊचो रहे छो त असीं हमेशह दुश्मन खे झुकण सिखियाऊं झुकण न सिखियाऊं ऐं जो त कुदर खान यारनि जो यार आहे। जलाद आहे जलाद आहे जलाद। सोटा तू हिते कॾहिं आए? मूंखे आए त साल थी विया तुंहिंजी बि त नज़र पए।
पुट मुंहिंजी नज़र त हमेशा तोते हूंदी आहे। केतिरी मंज़िल ताईं तूं मुंहिंजो साथ ॾींदो ॿुधा। ज़िंदगी जी आख़िरी पसाह ताईं मां तुंहिंजो साथ ॾींदसि, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। सखणो प्यार अथई या शादीअ जो बि ख़्यालु आहे? तूं मां सां शादी कंदे या प्यार, मूंखे त ॿिन्ही जी ज़रूरत आहे। इहो सच थी चईं? हा हा सच, सोराना सच। मिलदा है पर खिलदा नवी इन गाल ते मैकू शक्के। मिलदा है पर खिलदा नवी मिलदा है पर खिलदा नवी इन गाल ते मैकू शक्के। अगली तह विच सुणल साईं रही न काई सिक्के इन गाल ते मैकू शक्के। विख विख ते बुडल मैंने दारहम अलाए केड़ी जाती ते विखे इन गाल ते मैकू शक्के। ढोल मनावना काकू यारू मनावना भावे सिर दी बाजी लग जावे। भावे सिर दी बाजी लग जावे। इहो गजरा जावना इहो गजरा जावना इहो गजरा जावना भावे सिर दी बाजी लग जावे। भावे सिर दी बाजी लग जावे। औंदे बाजू निभदी ना मेरी सारे हीले लागिन सा। औंदे बाजू निभदी ना मेरी सारे हीले लागिन सा। औंदे बाजू निभदी ना मेरी सारे हीले लागिन सा। इहो मसला मुकावना इहो मसला मुकावना भावे सिर दी बाजी लग जावे। भावे सिर दी बाजी लग जावे। काकू यारू मनावना भावे सिर दी बाजी लग जावे। भावे सिर दी बाजी लग जावे। यार नहीं ते जीवना कहना नाल परेशान थीवना कहना। यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान थीवना केड़ा। यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान थीवना केड़ा। अज वक्त लड़ावना अज वक्त लड़ावना भावे सिर दी बाजी लग जावे। भावे सिर दी बाजी लग जावे। काकू यारू मनावना भावे सिर दी बाजी
ते हथ रख बहना नहीं हुण जिद तू बशीर लहना नहीं हुण हथ के हथ रख बहना नहीं हुण जिद तू बशीर लहना नहीं हुण हथ के हथ रख बहना नहीं हुण जिद तू बशीर लहना नहीं हुण कुछ करके दिखावना है कुछ करके दिखावना है भावे फिर दी बाजी लग जावे भावे फिर दी बाजी लग जावे इहो खतरा जावना है इहो खतरा जावना है इहो खतरा जावना है भावे फिर दी बाजी लग जावे भावे फिर दी बाजी लग जावे भावे फिर दी बाजी लग जावे पुट जो कुझु कयो सुठो न कयो परावन ॾटनि चुरचनि ते पंहिंजनि सुठनि दोस्तनि ते हमिलो कयो उन्हनि जो माण्हू मारियो छा हासिल थियो लखनि किरोड़नि जी दोस्ती हथों विञायव कातिल बि बणिजी वियो ऐं सुभाणे वॾेरो पंहिंजो मतिलबु कढी अहिड़े गुनाहनि जे जंजल में फिटो कंदो जो सारी ज़िंदगी मामा रेस गंवर खान हक़ ते आहे ऐं रुस्तम वारा रेस ऊंदर खान जे चवण ते गंवर खान सां बेवाजिबी पिया कनि हल जे रुस्तम वारा पराई ज़मीन ते छिता थिया तव्हांजो कहिड़ो घर सड़ियो तव्हां छो पराए चवण ते खून कयो जे हुननि उॿराइप कई हुई तव्हां बि घटि कान कई आहे हुननि सोचियो बि न तव्हां पंहिंजी बहादुरी तव्हां पंहिंजो माण्हू मारींदे ॾेखारींदव मामा तूं हाणे इन सूर ॿरनि खे न खोल जेको थियो सही थियो या ग़लति थियो हाणे इहो खून असां कयो आहे जेकॾहिं रुस्तम खे पलांद करणो आहे त जे अथसि दम त हलियो अचे असां बि मुक़ाबिलो कंदासीं न त माउ जो खीर बख़्श अथसि हैफ़ अथव जवान न आहियो अड़े रुस्तम सां मुक़ाबले जो सोचियो जंहिं तव्हांजे मथां मोहरूं हयूं आहिनि मोहरूं बस मामा बस हुन जे असांजे मथां अहसान कया हूंदा ऐं असां जूं बि के चङायूं हूंदसि ऐं तूं हुननि जी दुर न थी मामा हाणे ॾिसजांइ असां छा था कयूं हुननि सां जेको हथु आयो हुनखे न छॾींदासीं हा हा रुगो असां रुस्तम वारनि सां दुश्मनी कई आहे ऐं चङाई करण वारो हुननि जो सॼण तूं वेठो आहे न वञी करेनि चङाई पर जेकॾहिं न मुंहिंजे साम्हूं आया पुराणे कपिड़े वांगुरु फाड़े चीरे छॾींदासीं अचो ऐं मुंहिंजा मालिक तूं ख़ूब ॼाणे केरु ॾोही आहे केरु बेॾोही आहे इंसान पंहिंजे इरादनि जी इंसान पंहिंजे पोयां इल्म खां सवाइ ॿी मीरास न कई आहे पर हिननि वटि जहालत फसाद ॿी मीरास ई न आहे हिननि जो अंजाम छा थींदो छा मिलंदो हिननि जे टे नस्ल खे ऐं अलाह उन्हनि जे जिस्म जे रगुनि में शैतानी खून जी रोड खे ख़तमु कर ऐं इन्हनि जे दिलनि में तूं पंहिंजो ख़ौफ़ पैदा कर माण्हुनि सां मुहबत ऐं प्यार अता कर
भोतार गंवर खान तव्हांखे त इहा ख़बर आहे त मां तुंहिंजे राज जो माण्हू न आहियां। मां पंहिंजो कमु ॻाए वॼाए ऐं ठके ठोके कंदो आहियां। वो तुझो मतलब न समझो दादन खान। तूं पंहिंजे मतलब जी ॻाल्हि कर त तूं मूंखे मुआवज़ो केतिरो ॾींदे? तूं पंहिंजो मतलब ॿुधाए। दादन मुआवज़ो तुंहिंजे मर्ज़ीअ जो ऐं कमु असांजे मर्ज़ी। भोतार क़बूल आहे, पर हिक ॻाल्हि जो ख़्यालु रहे, मां हर कमु उसूल जो कंदो आहियां, पर मूंखे किथे बि बेउसूली जी ॻाल्हि नज़र आई त पोइ मूंखां बुरो केर बि नाहे। दादन माल थो वठी माल हरू भरू नमूनो करे भोतारनि खे ड्रेजार न। कमु जाइज़ हुजे नाजाइज़ हुजे करणो पवंदो आहे। न कंदुमि तुंहिंजे भोतार जो कमु, छो जो मां तुंहिंजे भोतार जो मारी ऐं कुड़मी न आहियां। ये वञी पैसा पंहिंजा हथी क्या कयो। न थधो थी हर कम तुझी सलाह ऐं तुझे मतलब ते थी। वरी कमदार तोखे केतिरा दफ़ा चवंदे तम हां विच में टपो ॾेई ॻाल्हाईंदो न कर तभी न तो बने। थधो थी दादा न खान थधो थी। तोखे असां मां का बि शिकायत न मिलंदी। रेस गंवर खाना मां तव्हांजी मजबूरी सम्झां थो, पर जेकॾहिं मूंसां कंहिं धोखो ऐं फिराड कयो न, मां उनजे सॼे खानदान खे मौत ॾींदो आहियां। मौत। हा बिल्कुलु असां पाण असूलनि जा पाबंद आहियूं। बस त पोइ उन दुश्मन जो अतो पतो ॿुधाए त ॾिस त मां उनजे कीअं खानदान खे तबाह थो कयां ऐं बर्बाद थो कयां। मुंहिंजो माण्हू ॿाहिरि तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहे। तोखे उन्हनि दुश्मननि जी लिस्ट ऐं तोखे पंहिंजो इनाम तुंहिंजे दर ते मिली वेंदो। त पोइ ठीकु आहे, बाक़ी पकाया इंतज़ाम सुतत रखजांइ, छो त मां कमु करण में देरि न आहियां कंदो ऐं चाहींदो आहियां त अॻियों बि मुंहिंजे कम जो क़दुरु करे ऐं अॻुवाट जी रक़म ठाहे रखे। इहे ई थींदो दादा न, इहे ई थींदो। चङो भोतार, पोइ मोकिलानी कान्हे का। हाणे ईंदो असली रात जो मज़ो। हाणे उन्हनि खे पतो पवंदो त कंवर खान जो कचगोड़ गोरख जबल जो बि हाँ डारे विझंदो। तोखे हिते मौत खणी आयो आहे। मौत मरण लाचार थी रे। बिलावल तव्हां असांजो दोस्त मारे सुठो न कयो आहे इहो। अॼु तव्हांखे हिते मौत खणी आया। मौत। तूं छा थो सम्झे? तूं बची वेंदे कॾहिं बि न। तूं कॾहिं बि न बचंदे। तूं बि मरण लाचार थी अचई थी रे। अरे दिलावर तो असांजो दोस्त मारे सुठो न कयो आहे। तूं बि न थी। तूं दिलावर जे गोलीअ खां कॾहिं बि नथो बची सघी। अचई थी रे। रुस्तम नवीन बिलावल
तो घणा ॾींहं पाण तव्हांखे उॾे पर अॼु तुंहिंजा पर मां पाणो कटींदुमि पाणो छो त रुस्तम हमेशह मौत ॾींदो आहे मौत मरण लाइ त्याग न बचंदो मरी वेंदो न बचंदो न बचंदो कंपाउंडर बट यस सर सुई दे ॾिस केॾी मरीज़ खे तकलीफ़ आहे जल्द करे त असांजी दवा खां पहिरियों न हराम थी वञे जल्द कर कंपाउंडर बट जल्द कर सुई दे ॾिस मरीज़ खे केॾी तकलीफ़ न बचंदो यही तो दवा तमाम कंदी न बचो हाणे त दवा असर ॾेखारींदी न बचो कंपाउंडर बदबक जी सर हे त वीचारो ॿिन्ही जहाननि खां वियो हाणे छा थींदो मालिक दुआऊं कंदा बाबा अरे हिनजी दुआ बुख ते कहिड़ी असर कंदी असां वरी कॾहिं सुई न भली आई त गॾज कंपाउंडर सर हाणे निकिरण वारी करे त मोए जा मालिक न जागनि कमदार वाला छो देर कई अदा वक्त खराब लगे पिया कमदार के बिना न चवा छो न चवा मुझो नालो नादर खान है नादर खान असा खां इंसान त छा पर जिन भी ॾिजंदा आहिनि जिन भी अच त हलो सदोरा तो असां ते हमलो करे सुठो नाहे क्यों जेकॾहिं न सुञाणी हा अखियुनि में शर्म ऐं हया हुजई हा त मुंहिंजो अॻु न झली हा इन जो अंजाम ॾाढो बुरो थींदई सोचे वठ थधोरे करे हिन अंजाम जो सोचो ई न आहे छो त मूंखे आसिफ खान खे अगवा करिणो आहे तव्हां ॿिन्ही में कहिड़ो आसिफ खान माई आहे आसिफ खान अचो साथी ने खंबे खणी हलो खबरदार मत मुंहिंजे भाउ खे हथ बि लाथो अथव बस करे बीठ निकिरी वञ त तोखे बि गाड़ो न करे छॾियां भॼी वञ अचे साथी
नथी ॾिसे जानी मां सिर्फ़ु तुंहिंजे लाइ आयो आहियां यकीन नथो अचे भगन जी भलाई सम्झा या रब पाक जी महिरबानी अॼु तूं मूंसां गॾु आहीं ईअं महसूस थो थिए ॼण रब पाक दुनिया जी सभु ख़ुशियूं ॾिनी हाणे छॾ हिन ॻाल्हियुनि खे ॾिस अॼु केॾी न मौसम प्यारी आहे ऐं हू ॾिस पखी बि वणनि ते वेही करे केॾी न प्यारी ॿोली करे रहिया आहिनि त पोइ मुंहिंजी अखियुनि में ॾिस त मां तोखे प्यार जी दुनिया जी सैर करायां